अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼु जे हिन जदीद दौर में जॾहिं सॼी सारी दुनिया हिकु टेबल ते मौजूदु आहे, राबतनि जे जहान खे इंटरनेट इंतिहाई आसान बणाए छॾियो आहे, पर उन दौर में बि सच लिकी थो वञे। जॾहिं कूड़ जी चमक हावी थी वञे थी ऐं जॾहिं मीडिया जा इदारा मज़लूम माण्हुनि सां गॾु बीहण बदिरां वक़्त जे हाकमनि सां गॾु बीही था रहनि, तॾहिं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सिंधी ॿोली जो उहो वाहिद इदारो आहे जेको मज़लूमनि सां गॾु बीहे थो, जेको धरती सां गॾु बीहे थो। अॼु जे हिन महांगाई जे दौर में असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे पंहिंजे हड़ा वड़ा हलाए रहिया आहियूं। अवीं ॼाणूं था त हीउ इदारो नान कमर्शियल आहे। सिंध दोस्त कुर्बायतनि जी माली सहायता सां पंहिंजे क़ौमी फ़र्ज़ खे इबादत सम्झी निभाए पियो। हिन ॾुखे दौर में इंतिहाई मुश्किलातुनि बावजूदि असीं जीअं जो तीअं नशरियात खे जारी रखियो अचूं। हीअ इदारो अव्हांजे माली सहकार जी आजियां कंदो ऐं माली सहकार जो मुंतज़र रहंदो। जे अवीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध वेब टीवी जी माली सहायता करणु चाहियो था त पोइ इश्तिहारनि जी मद में असांजी मदद करियो त जीअं हीउ इदारो पंहिंजे पेरनि ते बीही सघे। उन सां गॾोगॾु असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारियो। असांजा प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो त जीअं सचाई जो हीउ सॾु घर घर ताईं पहुची सघे। 17 फरवरी 2026 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम मंज़रनामो साण करे आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां, पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां जो कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो, कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि दुनिया जे कुंड कुड़छ में। जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हांजा ख़्वाब तबीरनि सां लाऊं लही सघनि। अॼु जे प्रोग्राम मंज़रनामे में वीचारींदासीं त इमरान ख़ान जी बीमारी ऐं आम सियासी क़ैदियुनि जे इलाज वारे सवाल बाबति। उन सां गॾोगॾु वफ़ाक़ी इदारनि जे सिंध सां इख़्तियार कयल रवैये ते बि नज़र विझंदासीं। हेमो कालाणी जी जदोजहद जे पस मंज़र बाबति ॼाण जी कोशिशि कंदासीं ऐं अव्हांजे समातनि जी नज़र कंदासीं नामिर लेखक ऐं शाइर ग़ुलाम हुसैन रंगरेज़ जो लिखियलु लेख। अॼु 17 फरवरी म्याणी जी जंग जो ॾींहुं आहे, उहो ॾींहुं जंहिं सिंध खे डिघी ग़ुलामी तरफ़ धिके छॾियो हो। उन बाबति मालूमात अव्हांजे समातनि जी नज़र कंदासीं। जॾहिं त प्रोग्राम में हालात हाज़िरा ते तजिया ऐं तबसरा बि शामिलु हूंदा, शाइरी बि हूंदी ऐं मुख़्तलिफ़ ॾाहनि जा कोल पिणु हूंदा। सभ खां पहिरियां इमरान ख़ान जी बीमारी वारे मामले ते नज़र विझंदासीं। पाण ॼाणूं था त क़ैद हूंदो आहे जिते के बि सहूलियतूं मुयसरु न आहिनि हूंदियूं, पर कंहिं क़ैदी ते ठठोली करणु जुगाए नथी। आसिफ़ ज़रदारी जो बयानु यकीनी तौरु तहरीक इंसाफ़ जे कारकुननि जे फटण ते लूणु बुरकण बराबरि ई रहियो आहे, पर इहो बि सच आहे त जेके माण्हू रियासत जा क़ैदी बणिजी वेंदा आहिनि, रियासत कॾहिं बि उन्हनि खे सहूलियतूं फ़राहम नाहे कंदी। एतिरे ताईं जो इलाज जूं मुनासिब सहूलियतूं बि मिली न आहिनि सघंदियूं। इहो सच आहे ऐं आसिफ़ ज़रदारी बि चयो आहे त जेल आहे। जेकॾहिं ॾिसिजे त संदसि बयान मां इहो पतो पवे थो त रियासत इमरान ख़ान सां का बि रिआयत करण जे मूड में नाहे। हीउ बयानु आसिफ़ ज़रदारी जो न पर रियासत जो आहे, रियासत जे सदर जो आहे। सदर खां ॿीअ कंहिं ॿोली जी तवक़ा माण्हू करे बि कहिड़ी थो सघे। इमरान ख़ान जी अखि जी बीमारी खां पोइ इहे अफ़वाह बि पखेड़िया विया आहिनि त डील थी चुकी आहे ऐं हाणे इमरान ख़ान ॿाहिरि हलियो वेंदो, पर रियासती अमलदारनि जा जेके रवैया आहिनि उहे ॿुधाए रहिया आहिनि त डील न थी आहे, पर रियासत का बि रिआयत करण लाइ तयारु ई नाहे। तव्हीं तस्वर कयो अॻूणे वज़ीर अज़म जे इलाज लाइ जॾहिं रियासत तयारु न हुजे तॾहिं आम क़ैदियुनि मथां छा गुज़रे थो, इहो कॾहिं सोचियो अथव?
सिंध सां मुहबत जे ॾोह में बांदी बणिजी वियल क़ैदी भोगनाम भोगे रहिया आहिनि। जेल सुप्रीडेंट जे ज़ुल्म खां विधे आम अहलकारनि जे ज़ुल्म ताईं हुननि छा छा बर्दाश्त नाहे कयो। कुझु ॾींहं अॻु जी ॻाल्हि आहे, क़ौमी कारकुन फराज़ चांडियो सुहेल मीराणी ऐं मेहराण मीराणी समेत ॿियनि खोड़सारनि क़ौमी ऐं सियासी क़ैदियुनि खे सख़्तु तशदुद जो निशानो बणायो वियो। हैदराबाद जेल मां मीरपुर ख़ासि मुंतक़िल कयो वियो ऐं पोइ जॾहिं क़ौमी कारकुन जे वारसनि दरख़्वास्तूं दाख़िल करायूं तॾहिं वञी क़ैदियुनि खे कोर्ट में पेश कयो वियो। ज़ुल्म जी इहा इंतिहा नाहे त छा आहे जो क़ैदियुनि जे वारसनि सां मुलाक़ातूं बि बंदि कयूं वियूं आहिनि। सख़्तु तशदुद जो निशानो बणायो वियो ऐं थधि दौरान उन्हनि मथां थधो पाणी हारियो वियो, जंहिंजे करे केतिरा ई क़ौमी कारकुन बीमार थी पिया हुआ जिन जे इलाज लाइ मुनासिब क़दम न खयां विया। उन्हनि क़ैदियुनि खे जॾहिं अदालत में पेश कयो वियो त उहे बीमार हुआ। तव्हीं पाण तस्वर कयो आम माण्हुनि सां, आम सियासी क़ैदियुनि सां केतिरा ज़ुल्म थियनि था। रियासत कंहिं बि सूरत में धरती जे हक़नि लाइ आवाज़ उथारींदड़ सां रिआयत लाइ तयारु ई नाहे। सॼे मुल्क जी सियासी फ़िज़ा हाणे त अहिड़े मोड़ ते बीठल नज़र अचे थी जिते जेलनि जूं दीवारूं रुगो लोही सलाख़ूं नाहिनि रहियूं, पर उहे रियासती रवैयनि ऐं इंसाफ़ जे मयारनि जो आइनो बणिजी वियूं आहिनि। जॾहिं मुल्क जो अॻूणो वज़ीर अज़म इमरान ख़ान बीमारी इलाज जे मामलनि में बहस जो मौज़ू बणियल हुजे, जॾहिं क़ैदियुनि सां नारवा सलूक, मुलाक़ातनि में रुकावट ऐं बुनियादी सहूलतनि जी खोड़ जूं ॻाल्हियूं ॿुधण में अचनि त पोइ इहो मामिलो इहो सुवाल उथारे थो त सिंध ऐं बलूचिस्तान जे क़ौमी कारकुननि सां छा छा न थींदो हूंदो। हिकु रियासत जो असुलु इम्तिहान उन वक़्तु थींदो आहे जॾहिं संदसि साम्हूं मुख़ालिफ़ राय रखंदड़ माण्हू हुजनि। जेकॾहिं आम सियासी कारकुन लाइ रियासत बेहस बणिजी वञे त पोइ उहा बराबरी न पर ज़ुल्म ते ॿधल रियासत बणिजी वेंदी आहे। इलाज, मुलाक़ात ऐं वकील ताईं पहुच हर क़ैदी जो हक़ हूंदो आहे, पर छा कजे जॾहिं धरतियुनि खे धरतियुनि जा हक़ न मिली सघनि। हक़नि जे हासिलात वारी जदोजहद के बि नतीजा न ॾेई सघे तॾहिं अहिड़ा ज़ुल्म रियासती इदारनि जे रोज़ जो मामूल बणिजी वेंदा आहिनि। सवाल इहो आहे त छा कानून सभिनी लाइ हिकु जहिड़ो आहे या न। जेकॾहिं हुकूमती अमलदारनि जो को वेझो रिश्तेदार या वज़ीर मशीर जॾहिं क़ैद अची थींदो आहे ऐं हुकूमत बि संदन हूंदी आहे त पोइ ईअं ई थींदो आहे जो उन्हनि खे मिलियल शराब माखी में तब्दील थी वेंदी आहे ऐं ग़रीब माण्हू खे अज़ाब ॾियण लाइ सियासत ऐं रियासत ग़रीब माण्हू जी माखी खे मनशात में बदिलाए छॾींदी आहे। इहो ज़ुल्म ऐं इहा नाइंसाफ़ी तेसीं ताईं बरक़रार रहणी आहे जेसीं ताईं का तब्दीली जी तमार साम्हूं नथी अचे। ऐं हाणे मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GMC जो किताब सिंध ॻाल्हाए थी मां चूंड वर्क अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था। चूंड वर्क पेश करे रहियो आहे जदीद सिंधी साफ़ जो बानी रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जो सरवाण साईं इमदाद ओढो। साईं जीम सैद पंहिंजी किताब सिंध ॻाल्हाए थी में लिखे थो त सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण लाइ लियाकत अली ख़ान 6 जनवरी 1948 ते कराची जे सिंधी हिंदुनि जे घरनि ऐं इज़तुनि ते हमला कराया। मुखिया हिंदू ख़ानदाननि जे घरनि मां माल लुटे हाई कोर्ट कराचीअ जे अहाते में जमा कयो वियो। इन फुरमार में पनाहगीर ऑफिसरनि ऐं क्लार्कनि वॾो हिसो वरितो। इन लुटमार ऐं फ़सादनि जो मक़सदु इहो हो त हिंदू डिॼी हिंदुस्तान लॾे वञनि ऐं संदनि जायुनि, वापार, मिल्कियतुनि, जाइदादनि, स्कूलनि ऐं तालीमी मर्कज़नि ते पनाहगीर क़ाबिज़ थी वञनि। फ़सादनि जे नतीजे में कराची ऐं ॿियनि शहरनि मां सिंधी हिंदुनि जो वॾो तादाद अंदाज़न 13 लख लॾे भारत हलियो वियो ऐं मोट में 20 लखनि खां मथे भारतीय मुस्लमान पनाहगीर अची पहुता। हिंदुनि जी फुरलुट ऐं उन्हनि फ़सादुनि में जिन पाकिस्तान सेक्रेटरीट जे मुहाजिर मुलाज़िमनि हिसो वरितो हो तिन खे नवाबज़ादे लियाकत अली ख़ान आज़ाद कराइण जी हर मुमकिन कोशिश कई। सिंध जे वज़ीर आला खोड़े सख़्त क़दम खणी उन्हनि मुलाज़िमनि खे आज़ाद कराइण खां इनकार कयो त लियाकत अली ख़ान सख़्त नाराज़ थी पियो ऐं अॻिते हली नतीजा अयूब खोड़े खे भोगणा पिया। हिन खां सवाइ पाकिस्तान जे ॿियनि सूबनि हिंदुस्तान खां वधीक ईंदड़ मुहाजिरनि खे वठण खां इनकार कयो
तॾहिं लियाकत अली ख़ान जे इशारे ते मुहाजिरनि जो समुंड, वाघा ऐं खोखरा पार वारनि रस्तनि खां अचणु जारी रहियो। अहिड़ी तरह सां कराचीअ खे मुकमिल तरह सां पनाहगीर बैठक बनायो वियो। तालीमी ऐं लसानी नुक़सान। साईं जीएम सैद लिखे थो त कराचीअ खे सिंध खां अलॻि करण सां सिंधी ज़बान जे सवें स्कूलनि खे बंदि कयो वियो। सिंधी हिंदुनि जे स्कूलनि ते कब्ज़ो करे उन्हनि में उर्दू लागू कई वई। कराची यूनिवर्सिटी मां सिंधी ज़बान खे ख़ारिज कयो वियो। रेडे, अंजुमन तरक़ी उर्दू ऐं प्रेस ऐं नशर व अशात जे ज़रियनि वसीले सिंधी ज़बान ऐं तालीम खे नज़रअंदाज करे उर्दू ज़बान ऐं तालीम खे ज़ोर वठाइण जी कोशिश कई वई। इन जी सूरतहाल खे ॾिसी जॾहिं मुस्लिम लीग जे सदर सैयद अली अकबर शाह जी सरबराही में हिकु वफ़द नवाबज़ादे लियाकत अली ख़ान सां मुलाक़ात करे सिंधी ज़बान ऐं कल्चर तरफ़ ध्यानु छिकायो त उन्हनि खे चयाईं त सिंधियुनि जी तालीम ऐं कल्चर गॾु हकलण ऐं उठ काइण आहे। इन जी कहिड़ी हिफ़ाज़त थी सघे थी? इन तरीक़े सां हिननि कराचीअ खे मुकमिल तरह सिंध खां तहज़ीबी, लसानी ऐं माली तरह अलॻि इलाइक़ो या पनाहगीरनि लाइ बफर ज़ोन ठाहिण जी कोशिश कई। इहो पहिरियों तोहफ़ो हुयो जेको इस्लाम जे नाले में हासिल कयल मुल्क ऐं उन जे सरबराहनि हिन मादरे वतन सिंध ऐं सिंधी क़ौम खे ॾिनो। उठ तॾहिं थिए रुठा जॾहिं ॿोरा थिए सिबिया, पर असां जेकी सिंध सां वफ़ादारीअ जो अज़ली अहद करे चुका हुआसूं, कराची खां दस्तबरदार थियणु मुमकिन ई कोन हुयो। साईं जीएम सैद वधीक लिखे थो त सिंध जी तारीख़ में असां ऐं असांजी क़ौम बारहा शिकस्तूं खाधियूं आहिनि कि कामयाबियूं पिणु माणियूं आहिनि। शिकस्त खाई असां कॾहिं बि पंहिंजी धरतीअ जे हिकु इंच तां बि ख़ुशीअ सां दस्तबरदारी क़बूल नाहे कई। हर शिकस्त खां पोइ असां विञायल वकार ऐं वतन खे वरी हासिल करण लाइ अॻिते खां बि वधीक वॾी हिमत ऐं हौसले सां जदोजहद पे कई आहे। हर शिकस्त असांखे नओं हौसलो पे ॾिनो आहे ऐं नयूं हिमतूं पैदा कयूं आहिनि। कराचीअ जो फुरिजी वञणु बज़ाहिर असांजी शिकस्त ई हुई, पर इन शिकस्त ख़िलाफ़ मूं वसहार आवाज़ ऐं एहतजाज बुलंद कयो, लेकिन उन वक़्तु ख़ातिर ख़्वाह नतीजो कोन निकितो, लेकिन मूं हिमत न हारी। साईं जीएम सैद जी किताब सिंध ॻाल्हाए थी में ॿुधो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे। मंज़रनामे साण आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर आहियां, पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवांजी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवांजे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो सुजाॻ जे हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। हीअं ॼाणो था त असीं हिन नॉन प्रोफेशनल इदारे खे कुझु सुञाण दोस्तनि जे ताउन सां पंहिंजी मदद पाण तहत हलाए रहिया आहियूं। जेकॾहिं अमीं माली सहकार करणु चाहियो था, इश्तिहारनि जी मद में असां सां सहकार करे सघो था। उन सां गॾोगॾु दुनिया जी कुंड कुड़िछ ताईं असांजा प्रोग्राम पहुचाइण में असांजा सहकारी बणिजो। असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो ऐं रेडियो जी ऐप डाउनलोड करे 24 कलाक लाइव नशरियात ॿुधी सघो था। तरीक़ो इंतिहाई आसान आहे। पंहिंजे मोबाइल फ़ोन जे प्ले स्टोर में वञी सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन, ऐप डाउनलोड करे ॿुधंदा रहो रेडियो जी नशरियात। उन सां गॾोगॾु असांजा हज़ारे प्रोग्राम यूट्यूब ते पिणु मौजूदु आहिनि। यूट्यूब ते वञी लिखो वॉइस ऑफ सिंध न्यूज़ ऐं ॿुधंदा रहो असांजा प्रोग्राम। सिंध सां इदारनि जूं नाइंसाफ़ियूं त सदाईं थींदियूं रहियूं आहिनि। वफ़ाक़ी इदारो कहिड़ो बि हुजे, उहो सिंध सां नाइंसाफ़ियूं कंदो रहियो आहे। क़ौमी शाइरान जी ज़िम्मेवारी बि वफ़ाक़ी इदारे जी आहे, पर उन इदारे जे पॉलिसियुनि में बराबरी नज़र ई नथी अचे। मुल्क जे ॿिनि हिसनि में जदीद मोटरवेज़, फ्लाईओवर ऐं एक्सप्रेस वे ठही विया आहिनि, पर सिंध जूं शाइराऊं अञा ताईं पुराणियूं ऐं ख़स्ता हाल आहिनि। हर सूबे सां बराबरि सलूक थियणु खपे
तरक़ी रुगो हिकु इलाइक़े ताईं महदूद रहंदी त सॼे मुल्क जी मीशत ऐं समाजी हमआहंगी मुतासिर थींदी। वफ़ाक़ी हुकूमत त सदाईं ॿियाई ॿाखाई कंदो रहियो आहे, पर छा कजे पंहिंजा सिंध जा हुक्मरान बि सिंध सां भलाई करण लाइ भरजला थी न आहिनि सघिया। इहो बि त वॾो अलमियो आहे। सिंध जो क़ौमी शाहरा बि तबाह हाल आहे। जेको हैदराबाद कराची मोटरवे जे नाले ते नेशनल हाईवे खे वधायो वियो आहे, उहो बि केतिरा ई सवाल उथारे रहियो आहे। सिंध में हाणे रोड हादसा बि मामूल बणिजी विया आहिनि। उहे जेके हाणे इतफ़ाक़ी वाक़िया न आहिनि रहिया, पर मुस्तक़िल अलमियो बणिजी चुका आहिनि। कराची जे काठोड़ वारे इलाइक़े में ख़ौफ़नाक हादिसो कुझु ॾींहं अॻु पेश आयो हो। उहो वाक़ियो अञा पुराणो बि नाहे थियो त ख़ैरपुर भरिसां टंडे मस्तीअ वारे वाक़िए वटि बि दिलि ॾारींदड़ वाक़ियो पेश आयो, जंहिं केतिरनि ई घरनि जा ॾीआ उछाए छॾिया। सिंध में रोड हादसनि जा सबब घणा आहिनि, पर सभ खां निमाया सबब शाहराहनि ऐं रोडनि जी ख़राबु हालत आहे। केतिरनि ई हंधनि ते रोड खॾनि में तब्दील थी चुका आहिनि। साइन बोर्ड ग़ाइबु आहिनि, रोशनी जो मुनासिबु इंतज़ाम कोन्हे, ख़तरनाक मोड़ बिना कंहिं ख़बरदारी जे बीठल आहिनि। नतीजे तौरु ड्राइवरनि जी थोरी गफ़लत बि वॾे सान्हे में बदिलजी वञे थी। हीअ सूरतहाल रुगो ट्रैफ़िक क़ानून जी भञकड़ी जो नतीजो न आहे, पर बुनियादी ढांचे जी कमज़ोरी जो अक्स बि आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध जे समूरनि शाहराहनि जो जदीद टेक्निकल सर्वे करायो वञे। जिते बि रोड टुटल या ख़तरनाक आहिनि, उते फ़ौरी मरमत कई वञे। ट्रैफ़िक निज़ाम खे जदीद बणायो वञे। रोशनी, साइन बोर्ड, एमरजेंसी सर्विस ऐं स्पीड कंट्रोल जा वाज़े इंतज़ाम कया वञनि। टूल टैक्स मां हासिलु थींदड़ आमदनी जो शफ़ाफ़ हिसाब आवाम आॾो रखण बि ज़रूरी आहे, त जीअं माण्हुनि खे ख़बर पवे त संदन पैसो किथे ख़र्च थी रहियो आहे। हक़ीक़त इहा आहे त महफ़ूज़ रोड रुगो सफ़री सहूलियत न, पर इंसानी हक़ आहिनि। जॾहिं शाहराहूं महफ़ूज़ थींदियूं त वापार, सियाहत ऐं सनत बि वधंदी, जंहिंजो फ़ाइदो सॼे मुल्क खे थींदो। सिंध जा माण्हू को अहसान नथा घुरनि, हू रुगो बराबरी जो हक़ ऐं महफ़ूज़ ज़िंदगी घुरनि था। जेकॾहिं बुनियादी ढांचे में इंसाफ़ थींदो त क़ौमी यकजहती बि मज़बूत थींदी। ॿी सूरत में अहसास महरूमी वधंदो, जेको कंहिं बि रियासत लाइ सुठो सौण नथो थी सघे। नामियारे लेखक खुशवंत सिंह लिखियो, मूं हुकूमत खे चयो एवार्डनि खे ख़तमु कयो वञे ऐं अदब जी रियासती सरपरस्ती ख़तमु कई वञे। अदीबनि ऐं शाइरनि खे पैसा ॾियण वारो सिलसिलो बि गाह ते भाण विझण जे बराबरि आहे। तख़लीक़ी अदब खे पंहिंजो दिफ़ा पाण करणु घुरिजे। जेके बरक़रार नथा रही सघनि, उन्हनि खे गुमनामी में फ़ना थी वञणु घुरिजे। हुकूमत जे ख़र्च ते उन्हनि किताबनि जी छपाई ऐं हुकूमती लाइब्रेरियुनि में उन जा ढेर लॻाइण लाइ उन्हनि जी ख़रीदारी सां सिर्फ़ ॿिए दर्जे जे अदीबनि जी हौसला अफ़ज़ाई थींदी आहे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर, अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। तारीख़ जा वर्क वरायूं था ऐं हीमो कालाणी जी जदोजहद जो पस मंज़र ॼाणण जी कोशिशि करियूं था। अवां जे समातनि जी नज़र करियूं था नामियारे शाइर ऐं लेखक ग़ुलाम हुसैन रंगरेज़ जो लिखियल ख़ूबसूरत लेख। तारीख़ जो तसलसल असांखे ॿुधाए थो त जॾहिं बि जंहिं क़ौम कंहिं धारी क़ौम खे पंहिंजी धरती ते पेर धरण जी मोहलत या जॻह ॾिनी, त उहा क़ौम पंहिंजी ख़ुशि फ़हमी, सादा मिज़ाजी ऐं बेसमझी सबबि दाइमी तौरु धारियुनि जी ग़ुलाम थी वई। इन्ही नुक़्ते खे नज़र में रखंदे असां हिंदुस्तान में अंग्रेज़नि जे अचणु, पेर जमाइण ऐं 40 करोड़ हिंद वासियुनि ते हुक्मरानी करण वारे वाक़े ते वीचारण सां ॾिसंदासीं त मुग़ल बादशाहनि जी मामूली ग़लती हिंद वासियुनि लाइ केॾो न अज़ाब आंदो। अंग्रेज़नि लश्कर जा कटक काहे या आरमाड़ वठी हिंदुस्तान फ़तह न कयो हो, पर वापारी बणिजी आया ऐं हुक्मरान थी वेही रहिया। तारीख़ी तरह इन सिलसिले जी इब्तिदा 1613 खां थी, जॾहिं शहनशाह जहांगीर
हिकु फ़रमान जारी करे अंग्रेज़नि खे सूरत में वापारी कोठियुनि खोलण जी इजाज़त ॾिनी। इन्ही इजाज़त जो फ़ाइदो वठंदे अंग्रेज़नि आहिस्ते आहिस्ते पेर पसारणु शुरू कया। हिननि जो अवाइली निशान बंगाल थियो। बंगाल में हिननि न रुॻो वापारी कोठियूं खोलियूं पर किन एराज़ियुनि खे पंहिंजे कब्ज़े हेठि आणण जी शुरूआति कई। बंगाल जे नौजवान शहज़ादे सिराजुद्दौला इन्ही हरकत खे ताड़े वरितो ऐं हुकुम ॾिनाई त कब्ज़े हेठि आंदल एराज़ियूं ख़ाली कयूं वञनि ऐं आईंदा अहिड़ी हरकत खां परहेज़ कई वञे। जेकॾहिं सिराजुद्दौला आला दूरंदेशी खां कमु वठंदे उन वक़्त ते अंग्रेज़नि खे हिंदुस्तान मां मुकमिल तरह तड़े कढे हा त पोइ वार लहूं कांडारींदड़ खूनी दास्तान जनम न वठनि हा। अंग्रेज़नि जॾहिं सिराजुद्दौला जे हुकुम जी पैरवी न कई त सिराज 24 मई 1756 ते हुन जे ख़िलाफ़ तादेबी कार्रवाई जी शुरूआति कई। अंग्रेज़नि तरफ़ां क़ाइमु कयल कासिम बाज़ार वारी कोठी ते पहिरीं सट में सिराज जे हथ चढ़ी वई। अंग्रेज़ डप ऐं हिरास विचां वठी हुगली नदी ॾांहुं भॻा पर हिन अहम ऐं फ़ैसिला कुन मौक़े ते सिराज जी नरम रवश अंग्रेज़नि जे कमु आई ऐं हू बची विया। इन जो नतीजो इहो निकितो जो अंग्रेज़नि वझ वठी मक़ामी इख़्तिलाफ़नि खे हवा ॾेई मीर जाफ़र जहिड़ा गद्दार ख़रीद करे वरिता ऐं पलासी जे मैदान में सिराज जे मदे मुक़ाबिल थी खेसि शिकस्त ॾेई हिंदुस्तान में वधीक पेर पुख़्ता कयाऊं। हाणे हू वापारियुनि मां फिरी हिकु सियासी ताक़त बणिजी चुका हुआ। हुननि वटि केतिरा ई उहिदनि पैसनि ऐं मर्तबनि जा बुखिया लालची हिंदुस्तानी संदन चुपियल हॾियुनि ते पलबा हुआ ऐं के वरी मक़ामी इख़्तिलाफ़नि ऐं तकरारनि खे तरजीह ॾींदे हुन जा बंदूक जी ख़ान बहादुर, राय बहादुर ऐं सर वग़ैरह बणिजी मौक़े परस्ती जो मुज़ाहिरो कंदा वतंदा हुआ। इन दलाली ऐं चमचागिरी जे सिले में किन खे ख़िदमतूं मिलंदियूं हुयूं त किन खे जागीरनि जा परवाना। बहरहाल पलासी में सिराज ऐं सरंगापट में टीपू जी शिकस्त खां पोइ आख़िरी वॾो मोर्को 1857 में थियो जंहिंमें हिंदुस्तानियुनि वॾे पैमाने ते बग़ावत कई पर पंहिंजनि जी गद्दारी ऐं अंदरूनी वेड़ हणी हिन बग़ावत जा तरा कढी छॾिया ऐं अंग्रेज़ दहली जा बि हाकिम थी विया। आख़िरी मुग़ल ताजदार बहादुर शाह ज़फ़र खे हुमायूं जे मक़बरे मां गिरफ़्तार कयो वियो। कल्ह जिन जे अॻियां अंग्रेज़ हथ ॿधियो अर्ज़दार थियो वापार करण जी इजाज़त वठी रहिया हुआ, अॼु उन्हनि अर्ज़दारनि अॻियां उनजा पोयां जवाबदार बणिजी क़ैदी बणिया वेठा हुआ। कल्ह जो पैनू ऐं आयल धारियो अॼु जो अमीर ऐं हाकिम हो। दलालनि, गद्दारनि ऐं नीच क़िस्म जे मौक़े परस्तनि जूं टोपियूं टिंड ते हुयूं पर मुहिब वतन हिंद वासियुनि, आलमनि ऐं मुफ़करनि खे मथे लिकाइण लाइ अझो बि मुयसरु न हो। ज़माने जो अजब रंग हो, यानी ज़माने जी गर्दिश अजीब आहे। छट पटनि ते पट छटनि ते मुड़सनि ते वरी नाक़से नाहिलनि खे मढ़ियो छॾे। ग़रज़ त 1857 ईस्वी जी इन्ही बग़ावत खे दॿाइण हिंदवासियुनि खे हिसाइण लाइ अंग्रेज़नि जेके ज़ुल्म कया तिन जा दास्तान लिंग कांडारींदड़ आहिनि। हिंदुस्तान जी अज़ीम सल्तनत ते क़ाबिज़ थियण खां पोइ कहिड़ा कहिड़ा कलूर कया विया तिन जो मुख़्तसर ज़िक्र इन्ही लाइ ॾिजे थो त पढ़ंदड़नि खे अंदाज़ो थिए त तिर जी गुथी कीअं 100 चोटूं खाराए थी ऐं धरती जा धाड़ेल भाॻियुनि ते केॾा न बेरहम हूंदा आहिनि। ज़ुल्मनि जा चंद खूनी मिसाल। नंबर 1 जॾहिं आख़िरी ताजदार बहादुर शाह ज़फ़र गिरफ़्तार कयो वियो त हिन पीरसन शहनशाह खे ज़हनी पीड़ा ऐं आज़ाब ॾियण लाइ संस जवान शहज़ादनि जूं सीसियूं कपे हिकु वॾे थाल में रखी ढके ईद जे मौक़े ते खेसि सुखड़ी करे मोकिलियूं वयूं। तख़्तो ताराज खां महरूम असीर शहनशाह लाइ ईद जो उहो तोहफ़ो केॾो न अलमनाक हूंदो तव्हांजो अंदाज़ो बख़ूबी लॻाए सघिजे थो। नंबर 2 अंग्रेज़ हुकूमत जे ज़ालमाणे निज़ाम हुकूमत जे शिकंजे में माण्हुनि खे जकड़ियो वियो हो। जंहिं मुल्क में फाही ते लटकाइण, सूअर जी खल में जेरनि इंसाननि खे जलाइण ऐं तोपनि जे मुंहं में ॾेई माण्हुनि जा परखचा उॾाइण, सूअर जी चर्बी जिस्म ते मखे जेरनि इंसाननि खे टांडण ते लेटाइण ऐं लोह जे गरम सीखनि सां ॾंभ ॾेई तड़पंदड़ लाशनि जो हैबतनाक मंज़र ॾिसण जा नज़ारा आम हुजनि, उते जे हालतुनि जो कहिड़ो ज़िक्र कजे। नंबर 3 1857 जी बग़ावत जी नाकामी खां पोइ जे खूनी दास्तान जो ज़िक्र कंदे अख़बार टाइम्स जो एडिटर लिखे थो त बग़ावत जे ऐलान खां 48 कलाकनि अंदरि 500 माण्हुनि खे फाही ते लटकायो वियो। नंबर 4
हिकु अंग्रेज़ मोरख लिखे थो त बनारस, इलाहाबाद ऐं कानपुर जे वाक़े खां अॻु में चंद नौजवाननि खे सिर्फ़ु इन करे फाही ते लटकायो वियो जो उन्हनि शौक़िया तौरु बाग़ियुनि जूं झंडियूं खणी शहर में गश्त कयो हो। नंबर 5, हिकु अंग्रेज़ टॉमसन लिखे थो, फाही ॾियण जे ॿियनि वारदातनि सां गॾु ही वारदात बि अक्सर ॾिसण में ईंदी हुई, यानी ॾोही जेको वतन जो वफ़ादार हूंदो हो खे हाथी ते विहारे अंब जे वण हेठां आणे मथां रसो ॿधी हाथी खे हकलियो वेंदो हो। अहिड़ी रीति ॾोही सख़्तु अज़ाब ऐं पीड़ा जे हालतुनि में छिकिजी ताणिजी मरंदो हो। मिस्टर टॉमसन वधीक लिखे थो, रुॻो फाही खां कमु न वरितो वेंदो हो, पर माण्हुनि खे घरनि जे कोठियुनि में बंदि करे ॿूसाटे बाहि ॾेई साड़ियो वेंदो हो। नंबर 7, साॻियो मिस्टर टॉमसन लिखे थो, बेशुमार ॻोठनि खे अहिड़े वक़्तु आग जे उलनि जी नज़र कयो वेंदो हो जो जॾहिं औरतूं ॿुढड़ा ऐं ॿारड़ा ईंदड़ कहर खां बेख़बर मिठड़ी निंड में पिया हूंदा हुआ। नंबर 8, हिकु अंग्रेज़ जनरल नील जे ज़ुल्मनि जा दास्तान त वार कांडारींदड़ आहिनि। हुन कानपुर जे शहर में भंगियुनि जी हिकु फ़ौज ठाही हुई जेका बेगुनाह हिंदुस्तानियुनि खे घरनि मां कढे फाहियूं ॾींदी हुई, पर फाहियुनि ॾियण खां अॻु हुननि जे चहिरनि ते सूअर ऐं गऊं जी चर्बी मलाई वेंदी हुई ऐं पोइ हुननि खे मारे कुटे मजबूर कयो वेंदो हो त उहे कमरनि जा गंदा फ़र्श ज़ुबान सां चटे साफ़ कनि। उन्हनि इंसानियत सोज़ ज़ुल्मनि खां अलावा अंग्रेज़ सरकार बाक़ाइदा मंज़र नमूने हिंद वासियुनि ते सक़ाफ़ती ग़लबे हासिल करण ऐं मंझंदि ग़ुलामाना ज़हनियत खे पुख़्ते करण लाइ हेठियां क़दम खंया। नंबर 1, मक़ामी ज़ुबाननि जी तरक़ी खे रोके अंग्रेज़ी ॿोली खे अवलियत ॾिनी वई। उन्हनि माण्हुनि खे नौकरियूं मिलंदियूं हुयूं जेके अंग्रेज़ी ज़ुबान सिखंदा ऐं अंग्रेज़ी सक़ाफ़त खे पंहिंजो बणाईंदा हुआ। नंबर 2, हुकूमत जे काउंसिलनि में हिंदुस्तानियुनि खे को बि हिसो न हो जो पंहिंजा ॾुख सूर पेश करे सघनि। आला नौकरियुनि में हिंद वासियुनि खे का बि नुमाइंदगी न ॾिनी वेंदी हुई। नंबर 3, लॉर्ड मैकाली अंग्रेज़ सरकार जे सक़ाफ़ती ग़लबे ऐं असर और नफ़ूज़ जे लाइ जेके तजवीज़ूं हुकूमत अॻियां आंदियूं तिन मां सक़ाफ़ती साम्राज्य जो पतो पवे थो। उन मां ही ॻाल्हि बि पधरी थिए थी त ग़ासिब क़ौमूं रुॻो मईशत ऐं दौलत ते धाड़ा न हणंदियूं आहिनि, पर क़ौमनि जे ज़मीरनि खे बि ज़ंजीर विझंदियूं आहिनि। मैकाली लिखे थो, असांखे अहिड़ी जमायत बणाइणु घुरिजे जेका असां ऐं असांजे किरोड़ा रैयत जे विच में तर्जुमान जो कमु ॾिए ऐं उहा जमायत अहिड़ी हुअणु घुरिजे जेका खून ऐं रंग में त हिंदुस्तानी हुजे पर मिज़ाज ऐं अंदाज़ में अंग्रेज़ हुजे। नंबर 4, हिंदुस्तानियुनि खे जाहिल अणसुधरियल संदन ज़ुबाननि खे अदबी सरमाए खां ख़ाली ऐं संदन तहज़ीबी विरसे खे वाहियात सॾे अंग्रेज़नि जी समाजी बरतरी खे महण जी कोशिशि कई वेंदी हुई। मतिलबु त मुआशी, सियासी ऐं सक़ाफ़ती इस्तेहसाल ऐं ग़ुलामी जी इन्हीअ ज़ालमानी रवश जे ख़िलाफ़ हिंद वासियुनि इंतिहाई बहादुरी, जुरत, हुबल वतनी जा न विसरंदड़ मिसाल क़ाइमु कया। हेॾा ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं थियूं पर हिंद वासियुनि हज़ारा जानियुनि क़ुर्बान करण ऐं क़दम क़दम ते शिकस्तनि खाइण खां पोइ बि शिकस्त न क़बूली ऐं आज़ादी जी जदोजहद जारी रखी। हीअ मिसाल ग़ुलाम क़ौमनि जे ऊंदाहियुनि रायनि खे रोशन करण लाइ अॼु बि कुतब तारे जीअं क़ाइमु आहे। अंग्रेज़नि ख़िलाफ़ रद्द अमल। अंग्रेज़नि जे ज़ुल्म ज़ोर ऐं ज़्यादतियुनि ख़िलाफ़ त इब्तिदा खां ई के क़दुरु रद्द अमल थियो हो, पर उन रद्द अमल खे का बि मुनज़म सूरत न मिली हुई। हिते हुते दुखंदड़ चिणगनि हिन निंढे खंड जे ज़मीर खे झंझोड़ियो पए ऐं हिकु आला मक़सदु यानी आज़ादी खे माण लाइ मुनज़म पिए कयो। इन सिलसिले में 1857 वारो वाक़ियो आज़ादी जी राह में हिकु संगे मील जी हैसियत रखे थो। जेतोणीकि केतिरनि मौक़े परस्तनि ऐं मुफ़ाद परस्तनि अंग्रेज़नि जे राज खे ज़ले इलाही सॾे कसीदा ख़्वानियूं करे ख़िदमतूं, इनाम, इकराम ऐं अलक़ाब हासिल कया, पर उन्ही दौर में सिराजुद्दौला, टीपू सुल्तान, झांसी जी राणी, शेखुल हिंद उबैदुल्ला सिंधी ऐं भगत सिंह जा किरदार अंग्रेज़नि ख़िलाफ़ हलायल जदोजहद जा अज़ीम मिसाल आहिनि। इन खां पोइ इंडियन नेशनल कांग्रेस जंहिंजो वजूदु 1885 में पियो ऐं जंहिंमें हिंदू मुस्लमान वग़ैरह हिंद जी आज़ादी जे क़दुरु मुश्तरका ते मुतहद थिया हुआ, हिन डस में अहम किरदारु अदा कयो। महात्मा गांधी जंहिं सियाणप, ॾाहप ऐं बहादुरी सां अंग्रेज़नि ख़िलाफ़ जंग जोटी त अंग्रेज़नि खे गोॾनि टेकण ते मजबूर करे छॾियो।
हिक सदी जी जदोजहद जंहिंमें केतिरा ई अहिड़ा मौक़िया आया जिन ते नाउमेद ऐं कमज़ोर फितरतनि वेहण खे झुकण खां बहितर सम्झो। सा हाणे पंहिंजी मंज़िल खे क़रीब थी रही हुई। अगस्त 1942 में गांधी तरफ़ां जेका सिविल नाफ़रमानी जी तहरीक हली हुई त अंग्रेज़ सरकार खे काफ़ी परेशान कयो। अंग्रेज़ साम्राज्य जूं पहाड़ूं हाणे ढरियूं थी चुकियूं हुयूं ऐं संदसि ॿेड़ो ॿुॾण वारो हो। जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वियो तीअं तीअं अंग्रेज़नि ते दबाव वधंदो वियो। ताजो 18 अगस्त 1942 ते ऑल इंडिया नेशनल कांग्रेस कमेटी अंग्रेज़ सरकार ते कापारी धक हणंदे हिंद ख़ाली करियो तहरीक जो ऐलान कयो। हिंद ख़ाली करियो जो इहो पुरजोश ऐलान हिंदुस्तान जी मुकमिल आज़ादी जो ऐलान हो। उन ऐलान अंग्रेज़नि सां मिड़नी मशवरनि ऐं मुसलतनि जा दरवाज़ा बंदि करे छॾिया। हाणे पार्लियामेंट में मेंबरियूं नौकरियूं ऐं हिसा तोड़े रोज़गार जूं सहूलियतूं ख़ैरात में वठण बजाए पूरी पूरी आज़ादी ऐं ख़ुदि मुख़्तियारी जो ऐलान कयो वियो। अहिड़ी तरह अंग्रेज़ साम्राज्यनि जे टिमटिमाईंदड़ चिराग आख़िरी भड़को खाधो ऐं विसामे वियो। 125 सालनि जी डिघी ग़ुलामी जूं ज़ंजीरूं आज़ादी जी गर्मी सां पिघरजण लॻियूं ऐं हिंद ख़ाली करियो तहरीक आज़ादी जे सिज वारो रूप धारे उभरण लॻी। हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं। नामियारे लेखक ऐं शाइर ग़ुलाम हुसैन रंगरेज़ जो लिखियल ख़ूबसूरत लेख। नामियारे शाइर अयूब खोसे लिखियो, सिंध छो ख़ामोश आहीं, जाग खां रुपोश आहीं, सिंध छो ख़ामोश आहीं, कंहिं बि केटी जी कंधी ते अॼु पखी आज़ाद नाहिनि, दर्द वेढ़नि में रुले थो पर किथे के दाद नाहिनि। अॼु बि अरबनि जूं निगाहूं किंजरनि जी ताड़ में हिन, नेण न्याणियुनि जा पुसाइल अॼु बि थर ऐं लाड़ में हिन। साध बेले जूं सदाऊं को नसूरो ज़हर आहिनि, का सॻी जी सुरत नाहे, मोहबतनि ते कहर आहिनि। रोशनियुनि जा रंग मेरा वहशतनि में शहर आहिनि, सिंध छो ख़ामोश आहीं, सिंध छो ख़ामोश आहीं। ॾिस कलाची जे शहर में ज़िंदगी जा रक़्स नाहिनि, खून रस्तनि ते रुले थो, बेहसी जा अक्स आहिनि। ॼण मदद को ख़ान आयल कंहिं घटी में साह नाहे, ख़्वाब के ई दर बदर आहिनि, का गुलाबी राह नाहे, सिंध छो ख़ामोश आहीं, सिंध छो ख़ामोश आहीं। अॼु बि सोचनि जी सदा में अजरकनि खे निंड नाहे, खीर थर ख़ामोश आहे, कंहिं घटी में घिंड नाहे। हू हरामियुनि जी बकाया पई हठीला चेट साड़े, रोक सिंधू ते लॻाए पई कुंवारा खेत साड़े, छो भला बेहोश आहीं, सिंध छो ख़ामोश आहीं, सिंध छो ख़ामोश आहीं। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो साण आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अवीं ॼाणो था त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां असीं अवां जी ख़िदमत में पेश कंदा आहियूं उहे प्रोग्राम जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो इन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां तजियनि ऐं तबसरनि ते मुश्तमिल प्रोग्राम पेश कंदा आहियूं। जी हा, प्रोग्राम मंज़रनामो, जंहिंमें न सिर्फ़ु तजिया तबसरा मौजूदा सूरत हाल ते मुख़्तलिफ़ रिपोर्टूं ऐं शाइरी हूंदी आहे, पर उन सां गॾोगॾु ॾाह जा ॾस कोल सुहिणा सुखन बि हूंदा आहिनि। ख़बरुनि ते मुश्तमिल प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया पिणु असीं पेश कंदा आहियूं। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो इन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, उन सां गॾोगॾु असांजा प्रोग्राम पंहिंजनि साथियुनि ताईं ज़रूरु पहुचायो। 17 फेबरवरी जो उहो अभाॻो ॾींहुं, उहा अभाॻी तारीख़ जंहिं ते मियाणी जंग लॻी ऐं सिंध अंग्रेज़ साम्राज्य हथां शिकस्त खाई डिघी ग़ुलामी जे हथ हली वई। मियाणी जी जंग बाबति
असांजे ख़ूबसूरत लेख ॾियारे मोकिलियो। ख़ूबसूरत लेखक सियासी समाजी तौरु इंतिहाई मुतहरिक रहंदड़ कामरेड निसार लगारी। 17 फेबरवरी उहो ॾींहुं आहे जंहिं ॾींहं ते साल 1843 में सिंध पंहिंजो इक़्तिदार आला ख़तमु कराए अंग्रेज़ साम्राज्य जी ग़ुलाम थी वई। हीअ जंग मुकमिल तरह हर कानून मुताबिक़ नाजाइज़ हुई, कब्ज़े लाइ हुई। हिन जंग जो को जवाज़ न हो। जनरल चार्ल्स नेपियर जी उहा बदमाशी हुई। हुन बरतानिया सां दोस्ती तोड़े राहदारी मुआदनि बावजूदि उन्हनि मुआदनि जे संगीन ख़िलाफ़ वर्ज़ी कंदे सिंध मथां ज़बरदस्ती जंग मढ़ी छॾी। सिंध जी उहा तारीख़ी ग़लती गफ़लत रही आहे त सिंध सदाईं पंहिंजे रेगुलर फ़ौज न रखण सबबि हमलनि जो शिकार थींदे अरगुननि तुर्खाननि समेत मुख़्तलिफ़ फ़ौरनि हथां फुरबी लुटबी रही। अंग्रेज़नि जे वक़्त में बि इहो ई थियो। सिंध जे टालपुर हुक्मराननि आख़िर ताईं जंग न पे चाही। मीर नसीर ख़ान जंग लाइ आमादा न हुयो। खेसि इहो एतमाद हो त अंग्रेज़ दोखो न कंदा, पर अंग्रेज़नि दोखो कयो। जनरल आटोराम जेको पिणु जंग जे हक़ में न हो, उन सां ॻाल्हियुनि जा मुख़्तलिफ़ दौर हलंदे फेबरवरी 1843 में चार्ल्स नेपियर जंग जो फ़ैसिलो करे वरितो। अंग्रेज़नि खे इहा बि ख़बर हुई त फेबरवरी खां पोइ सिंध में मौसम गरम थी वञण सबबि अंग्रेज़ फ़ौज जंग न करे सघंदी। मई, जून, जुलाई जी गर्मी बर्दाश्त करणु हुन जे वस में न हुई। अफ़गानिस्तान मां शिकस्त खाइण सबबि चार्ल्स नेपियर सिंध ते जंग मढ़ी छॾी। 17 फेबरवरी उहो ॾींहुं हो जंहिं ॾींहुं हैदराबाद जे उत्तर ॾखण तरफ़ म्याणी जे मैदान ते जंग करण जो फ़ैसिलो कयो वियो। हिकु अंदाज़े मूजिबि सिंधियुनि जो अवामी लश्कर 25,000 हो। अंग्रेज़नि जो लश्कर 2,000 चाक चौबंद तजर्बेकार जथनि ते मुश्तमिल हो। हिननि फ़ौजनि में इहो फ़र्क़ु हो त अंग्रेज़ जनरल नेपियर खे काफ़ी जंगनि जो तजुर्बो हो। सिंध फ़ौजी नातजर्बेकार हुआ। सिंध जे लश्कर खे को जंगी तजुर्बो न हो। हीअ फ़ौज मुख़्तलिफ़ ज़ातियुनि बिरादरनि ते मुश्तमिल हुई। हुन वटि जदीद हथियार न हुआ। हिन जंग जी भेट हिकु आलमी पावर जे मक़ामी निढे मुल्क तौरु करे सघिजे थी। मिसाल तौरु हिन वक़्तु अमेरिका जी इराक़ ते हमिलो कयो हो। म्याणी जंग में 5,000 खां वधीक जानिसार वतन ख़ानानी जनरल जान मोहम्मद टालपुर जी अॻुवाणी में विढ़ंदे शहीद थी विया। ॿियो मोरको 24 मार्च ते म्याणी खां कुझु किलोमीटर परे नारेजाणी में लॻो, जंहिंमें होश मोहम्मद शीदी पंहिंजे साथियुनि सां गॾु शहीद थी वियो। म्याणी जंग में जॾहिं बलोचनि जी शिकस्त जा आसार बिल्कुलु चिटा थी चुका हुआ ऐं अंग्रेज़ फ़ौज बलोच सिपाहियुनि खे तेज़ी सां शहीद कंदी थी वई त उन वक़्त बि बलोच सुरमनि में का बि भाॼ न पई। संदन चहिरनि ते ख़ौफ़ बजाए अंग्रेज़ साम्राज्य लाइ वाज़ह किरोध ऐं हकारत हुई। चार्ल्स नेपियर जे भाउ विलियम नेपियर सिंध जी फतह भाङो ॿियो में लिखियो आहे त म्याणी में सिंधियुनि जो लश्कर अहिड़ी रीति विढ़ी रहियो हो जो हुननि पंहिंजी जान जी परवाह न थिए कई। हू पंहिंजी ज़िंदगी खां बि वधीक क़ीमती शइ लाइ विढ़ी रहिया हुआ। इहो मुकमिल ग़लति बयानी आहे त सिंधियुनि जो लश्कर जंग मां भॻो हो। इहा ॻाल्हि हुकुमरान तबक़नि बि न लिखी आहे। विलियम नेपियर लिखियो आहे त वैश्यनि जो लश्कर जॾहिं तमामु घणनि माण्हुनि जे मारिजण ते पोइते हटियो त असां उन्हनि मथां गोलियूं वसाइण शुरू कयूं। वैशी जंगियुनि में मरंदे किरंदे वैशी नफ़रत वारनि नज़रनि ॾांहुं ॾिसी आहिस्ते आहिस्ते हली रहिया हुआ। हीअ वतन जा सिरफ़रोश तारीख़ में हमेशह यादगार रहंदा। हुन जी क़ुर्बानी ऐं जुरत सुर्ख़रू रहंदी। शहीद होश मोहम्मद कमराणी पंहिंजे पीउ वांगुरु सिंध जे टालपुर हुक्मरान मीर फ़तह अली ख़ान जी हवेली जो मुलाज़िम हो। होश मोहम्मद 1801 धारे पैदा थियो। मीर फ़तह अली ख़ान जो पुटु मीर सोबदार संदसि दोस्त हो। होशूअ हुन जो हर वक़्तु साथ ॾींदो हो, पर जॾहिं अंग्रेज़नि मीर सोबदार सां मिली सिंध ते हमले लाइ सोचियो त होशू खे इहा ॻाल्हि न वणी। हुन मीर सोबदार खे घणो सम्झायो त अंग्रेज़ सिंध जा दुश्मन आहिनि ऐं उन्हनि जी साज़िश में न अच, पर हू न मुड़ियो। अहिड़ी तरह अंग्रेज़नि आहिस्ते आहिस्ते सिंध ते पंहिंजा पेर ॼमाइण जी कोशिशि करणु शुरू कई ऐं 1843 में हुननि सिंध जे हुक्मरान टालपुरनि खे दड़कारे ठाह लाइ राज़ी कयो। अञा ठाह जूं ॻाल्हियूं मस शुरू थियूं त 11 जनवरी 1843 ते अंग्रेज़नि हमिलो करे ख़ैरपुर जे मीरनि जो इमाम गढ़ वारो क़िलो फ़तह करे वरितो। 17 फेबरवरी 1843 ते म्याणी जी जंग लॻी त अंग्रेज़नि मीर सोबदार ख़ान जे ज़रिए हैदराबाद जे मीरनि खे पेश पवण लाइ आछ कई। होशू उन वक़्त बि मीर सोबदार ख़ान जी सख़्तु मुखालफ़त कंदे खेसि चयो त मीर साहिब पंहिंजनि खे माराए सरदारी बचाइण
देश सां दुश्मनी आहे। अवाम जो साथ ॾिए सुरमन वांगुरु विढ़ उन ते मीर सुबदार मथस कावड़ ॾेखारी ऐं खेसि चयो त मुंहिंजे अखियुनि अॻियां टरी वञ। अंग्रेज़ हिकु हिकु मीर खे पकिड़े संदनि मिल्कियतनि ते कब्ज़ा कंदा विया ऐं नेठि 21 फरवरी 1843 ते अंग्रेज़नि जी फ़ौज हैदराबाद जे क़िले में दाख़िल थी मीरनि जे ख़ज़ाने ते कब्ज़ो कयो ऐं मीर महमूद ऐं मीर सुबदार ख़ान खे पिणु ज़बरदस्ती क़िले मां कढी क़ैदी बणायो। होश मोहम्मद शीदी दूबी वारी जंग में 100 साथियुनि सां पोयनि पसाण ताईं विढ़ंदो रहियो ऐं तारीख़ी नारो हयांई त मरसूं मरसूं पर सिंध न ॾेसूं। होशू जी बहादुरी ऐं सुरियाई खे अंग्रेज़ फातहनि बि सारायो आहे। आख़िर सिंध धरती जो ही सुरमो 24 मार्च 1843 ते आख़िरी दम ताईं विढ़ंदे शहीद थी वियो, जेको सिंध जी तारीख़ में हमेशह यादि रखियो वेंदो। हर साल जॾहिं 17 फरवरी जो ॾिहाड़ो ईंदो आहे त असीं म्याणी जंग जे शहीदनि खे यादि कंदा आहियूं। अफ़सोस त सिंध जा हिन वक़्तु बि हज़ारे लिखियल पढ़ियल माण्हू नावाक़ुफ़ आहिनि त उहो म्याणी जो मैदान ऐं संदन यादगार किथे आहे। हिकु तरफ़ अंग्रेज़नि जे मारिजी वियल सिपाहियुनि जो हीउ म्याणी जंग वाणकी वसी भरिसां यादगार आहे, जेको 1843 में जुड़ायो वियो हो, जेको अॼु बि पंहिंजे आब ऐं ताब सां मौजूदु ऐं मुकमिल तरह महफ़ूज़ आहे। ॿिए तरफ़ म्याणी जी जंग जे कमांडर जनरल जान मोहम्मद टालपुर ऐं ॿियनि जानिसारनि जूं क़बरूं आहिनि, जेके अॼु बि कसम पुरसी वारी हालत में आहिनि ऐं मिसारजण तरफ़ वञी रहियूं आहिनि। असां हर साल हिन जनरल जान मोहम्मद टालपुर जी यादगार जोड़ाइण ऐं हिन ते 100 साला क़दीम मस्जिद खे बहितर करणु, उनजी ज़मीन तां कब्ज़ा छॾाइणु, उनखे महफ़ूज़ करण लाइ दरख़्वास्तूं लिखंदा रहिया आहियूं, पर कंहिं बि इदारे तोड़े सिंध जे आर्किव खाते सक़ाफ़त खाते हिन जी का सार नाहे लधी। हिन मिसार जी वियल आसारनि मां बि इहो साबित थिए थो त असीं जेको म्याणी में ग़ुलाम बणाया विया हुआसीं, उहा ग़ुलामी अञा ख़तमु नाहे थी। म्याणी जे जंग जो सबक़ फ़ौरी तौरु निसाब में शामिलु करे नौजवान नस्ल खे हिन वॾे वाक़े बाबति आगाह कयो वञे। मज़ारनि ताईं पको रोड जोड़े उते ईंदड़ वेंदड़ रस्तनि ते बोर्ड लॻाया वञनि त जीअं माण्हुनि खे अचण में सवलाई थी सघे। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं म्याणी जी जंग बाबति लेख। इन ते प्रोग्राम मंज़रनामे जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सिंध सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन